सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। त्याची करे असं जे को भी कुछ पायो या जे को भी कुछ असा पेरायो असा उन्हीं के पहले जीवन में आए, उन्हीं के उन्हीं मालिक की रहमत सा पहले जीवन के सवार असा इंसान आमतौर गलती यह करना आयो तो असा समझंदा सब कुछ आयो, असा जानन सब कुछ चाहिए, असा के ज्ञान समझ अकुल बुद्धि वह हर तरीके जी है, पर असा में अमल जी थोड़ी कमी अची वेंदी आहे। ऐं वरी जेकॾहिं असां ॾिसंदासीं त असां शेवा सिमरन बि उहे सभु कंदा आहियूं, पर जॾहिं कोई मौक़ो मिलंदो आहे त पोइ असां चील वांगुरु बणिजी वेंदा आहियूं। जीअं चील पखी थींदो आहे, हू आसमान ते उॾाम भरींदो आहे ऐं एतिरी मथे उॾाम भरींदो आहे, पर मुंहिंजी नज़र सदाई धरती ते हूंदी आहे ऐं किथे बि उनके सड़ियल मांस जो टुकड़ो कोई गलत चीज़ नज़र आई तो एकदम आसमान तां हेठि किरंदो आहे ऐं उनखे खणी करे वरी उॾामंदो आहे। त साॻे नमूने असांखे जॾहिं थोड़ी कोई ग़लति सोच, ग़लति समझ या ग़लति मौक़ो मिलंदो आहे त उन वक़्तु असां हिकदमि किरी पवंदा आहियूं। उन वक़्तु असांजी सोच सभु कुझु बदिलजी वेंदी आहे, पर जेकॾहिं उन थोरे वक़्त खे असां कंहिं तरीक़े सां संभाले वठो त पोइ हक़ीक़त में असांजो जीवन उॾाम वारो हूंदो आहे। हक़ीक़त में असां ज़िंदगी में हमेशह चङा ऐं बहितर हूंदा आहियूं, पर जॾहिं असां मौक़े जे दाव खे कुझु उबते तरीक़े सां अमल कंदा आहियूं त पोइ असां फ़ाइदे पइजी वेंदा। तंहिंजे करे हर मोड़, हर मौक़े ते असांखे कुझु संभाले करे हलणो पवंदो आहे। इन करे ग़लति घणो हुजे या थोरो हुजे, मुंहिंजो असरु ईअं पवंदो आहे। जीअं हिकिड़ा ॿ शख़्स वेठा ऐं जॾहिं हुननि ॿिए खां पुछो, चए हे त घड़ी घड़ी पाप कंदो आहे, मां त कॾहिं कॾहिं कंदो आहियां। तो संत चए कोई माण्हू चवे त मां सिर्फ़ु हिकु दफ़ो ज़हर खाधी ऐं त तमामु घणी खाधी, पर उहो असरु केतिरो कयंदो। कोई ज़हर घणी खाए या थोरी खाए, असरु ॿिन्ही ते कयंदी। तंहिंजे करे असां पंहिंजे वक़्तु, पंहिंजे माहौल खे, उन मौक़े खे संभाले करे हलूं। तंहिंजे करे असां इंसान हमेशह तक़रीबन असां चङा हूंदा आहियूं, बहितर हूंदा आहियूं, असां चङा आहियूं, भला आहियूं, हर चीज़ तमामु घणो कुझु कंदा बि आहियूं, हलंदा बि आहियूं ऐं पंहिंजो पाण खे हलाईंदा बि आहियूं। पर जॾहिं मौक़ो अहिड़ो बणिबो आहे त असांजी हालति चील वांगुरु थी वेंदी आहे। उॾाम त हिकदमि गंद ते किरंदा आहियूं, वरी साॻा ओढ़ा जे ओढ़ा। तंहिंजे करे असां सभिनी इंसाननि खे
मालिक हिकिड़ी सम्झ बुद्धि ऐं अकल ॾिनो आहे त असां सही ऐं ग़लति खे मौक़े ते सुञाणे सघूं। इन करे कोई चङो कमु हूंदो आहे त खुले काम बेफ़िक्र ख़ुशी सां कंदा आहियूं, पर ग़लति कमु छिपी करे लिकी करे या ग़लति अंदाज़ में ख़ौफ़ में कंदा आहियूं। जेको चीज़ असांखे मालिक तरफ़ां संकेत या इशारो हूंदो आहे त ग़लति चीज़ असांखे हमेशह ख़ौफ़ में रखंदो आहे ऐं चङाई असांखे हमेशह ख़ुशियुनि सां भरे छॾींदी आहे। ऐं मालिक असां सभिनी खे एतिरो त चङो बणायो आहे जो असां जीअं जीअं असां अंदरि में चङाई भलाई सतकर्म मालिक जी रहमत उन सचे साईं जी आशीर्वाद खे सोचींदा वेंदासीं, हिकदमि असांजो चहिरो बेकधंदो हलो, हिकदमि अंदरि में आनंद जूं तरंगूं उथंदियूं, हिकदमि ईअं लॻंदो ॼण असां आसमान में उॾाम था भरूं। पर असांखे कोई ग़लति सोच ग़लति वीचार अचे, हिकदमि ख़ौफ़ अंदरि में घुटियनि, परेशानी तनाव टेंशन एतिरो ईंदो आहे जे असां पंहिंजो पाण खां बि तंग थी वेंदा आहियूं। जंहिंजी एॾी त रहमत आहे उन सचा साईं जी उन मालिक जी जो असां सिर्फ़ु चङाई सोचूं था, असां ऊचाई खे छुयूं था। सिर्फ़ु ग़लति वीचार अचे थो, असां मायूस थियूं था। जंहिंजी सोच ई असांखे एतिरी ऊचाई या मायूसी ॾे त जॾहिं असां में चङाई अमल में ईंदी, असां केतिरा प्रफुल्लित थींदासीं, केतिरा फलंदासीं फूलंदासीं, ख़ुशहाल रहंदासीं, असां सम्झी सघूं था।